जेको अल्लाह के खुश करे अल्लाह से फरमायो मां वेझो आया मां करीब आया जेको मां के सरींदो आयो मां अल्लाह जी करे जवाब ॾींदो आ नबियन कंहिंखे सॾियो आ ॻाल्हि त सही मां क़ुरान ॿुधायां अञा वॾे आवाज़ सां मतां को ॿुधे मतां कंहिंखे ख़बर न आहे नबियन कंहिंखे सॾियो आहे बीमारी जे वक़्त में मुश्किलात जे वक़्त में औलाद जे लाइ खोल क़ुरान जो सुभान अल्लाह मां छा ॻाल्हायां मुंहिंजे साम्हूं त अल्लाह जो क़ुरान आहे क़ुरान दुनिया जा मुस्लमानो अॼु ॻाल्हाईंदो त अल्लाह जो क़ुरान खोलियो क़ुरान चओ 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 खोल क़ुरान फरमी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम 17वां सिपारो है सूरज जो नालो सूरतुल अंबिया है अल्लाह कुरान में ऐलान कयो ॿुधो दुनिया जा मुस्लमानो कुरान जो ॿुधण ते सवाब आहे इन सोने जो ॾिसण भी सवाब आहे कर यार जो दीदार अचो ॿुधो अल्लाह जो क़ुरान खोलियो पियो आहे क़ुरान फरमे वाइयो इज़नादा रब्बहु अन्नी मस्सनी अज़्ज़ुर व अंत अरहमुर राहिमीन खोलियो पियो आहे क़ुरान चो क़ुरान सच्चो हज़रत अय्यूब अलैहिस्सलातु वस्सलाम नबी ॻाल्हायो बीमार कंहिंखे सॼी ॻाल्हायो त सही क़ुरान अय्यूब इज़ नादा रब्बहु रब खे सॼी किना तव्हां कंहिंखे सॾंदा चए थो अल्लाह मूंखे तकलीफ़ आहे रफ़र फस्तजबना लहू जी करे जवाब भी ॾिनो मास शिफ़ा भी ॾिनो मास चओ सुभान अल्लाह अया बुध कुरान छा थो चवे कुरान फरमाए तो वज़ल्लून इज़हब मुग़ाज़िबन फज़ल्ल अल्लन नक़दिर अलैहि फनादा फ़िज़्ज़ुल्माति अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन चो सुभान अल्लाह हज़रत यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम बेड़े ते सवार आहे बेड़ो ॿुधण ते आहे चोकरा अंदाज़ी कयो हिकिड़ो लांदो त बेड़ो तरंदो गुणो कढियो नबीअ जो निकितो आहे वरी ॿीहर वरी टीहर नबी सम्झी वियो आहे रब जो आदर आहे पाणीअ में लहे थो अल्लाह मच्छीअ खे हुकुम कयो आहे ही करे नबीअ खे पेट में रखी छॾियाई हाणे समझो मसइलो मुस्लमानो समझो तौहीद खे समझो हज़रत यूनुस नबी आयो बेड़े ते वेहे थो बेड़ो ॿुधे थो नबी बेड़े मां लहे थो चो बेड़ो तरे बेड़े मां लहे थो त बेड़ो वरी वेहे थो नबी बेड़े ते त बेड़ो ईअं आहे न क़ुरान आहे न तंहिंजी माना बेड़नि खे ताण वारो केरु आहे ॻाल्हायो चवनि था नबी छो न चयो तव्हां माठ करे वेहो बेड़ो छा आहे मां पाण थो ॻाल्हायां चई ॻाल्हायो चवनि था इन मां मालूम थियो दुनिया जूं विलायतूं करामतूं बुज़ुर्गियूं सभु नबियनि जे कदमनि ते कुर्बान हिकु नबी दुनिया जे पूरनि वलियनि खां मथे आ जॾहिं नबी समझे थो त ही रब जो अमर आर्डर आयो हिते त ज़ुल्म थी वियो आहे सालनि जा बेड़ा जेके ॿुधल हा उन जा शरनायूं धूल बि लुड़ी न विया ईअं सलामत पिया हा वारनि में बि ॿुधी न विया हिकिड़े हकल सां निकिरी आया एॾो कहर थी वियो ज़ुल्म पाण जा वात पचे विया नारा लॻी विया चवनि क़ुरान खे सम्झो कोन तंहिंजी माना अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात आहे जो दरियानि ऐं समंदरनि जे किनारनि ते ॿेड़नि खे टकराइण वारी ज़ात रब जी आहे कंहिंमें ताक़त कान्हे हाणे मच्छीअ जे पेट में नबी कंहिंखे थो सॼी ॻाल्हाए चवंदा ॿुधो न
त रब भी फरमाए मूंखे सॾियो तव्हां त मां जी करे जवाब ॾियां मां तव्हांजे इंतज़ार में आहियां तव्हां मूंखे प्यारा आहियो महबूब आहियो फरमाए तो ला इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन मुश्किलातन मां उन मुश्किलातन मां पार करण वारी ज़ात मुश्किलातन के हल करण वारी ज़ात कंहिंजी आ अयां बुध कुरान छा थो चवे कुरान ताक़त रब जे हथ में आ पूरी दुनिया जी बादशाही खोल कुरान चो सुभान अल्लाह फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम उल्टियों से पारा है सूरतुल मुल्क है फरमाए तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर चो सुभान अल्लाह बरकत वारी ज़ात रब जी है जो कुफर में पूरे दुनिया जी बादशाही अयां बुध कुरान छा थो चवे कुरान फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम क्यों सिपारा है सूरत आल इमरान है आयत नंबर 26 कुलिल्लाहुम्मा मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तंज़िउल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर चो सुभान अल्लाह अयां बुध कुरान छा थो चवे कुरान फरमाए व ज़करिया इज़ नादा रब्बहु रब्बि ला तज़रनी फ़र्दन व अंत खैरुल वारिसीन वह कुरान चो सुभान अल्लाह असां त कुरान ॿुधाईंदा ॿुधण जे लाइ तयार ई नाहे असां जो कम लच्छू वणी कंहिंखे मनराइण कोन्हे कुरान ॿुधाइण आहे हिदायत मुंहिंजे रब जे हथ में ॻाल्हायो चवंदा हिदायत कंहिंजे हथ में आहे अब जेकर दीन इस्लाम में हुजे हा तव्हांजे ॻोठ जो पेशमा मौलवी साहब लठु खणी करे जमायतनि जे दर ते बीहे जेको फजर जी नमाज़ ते न निकिरे ऐं टिकण वारी लठ ठका कढाए वरी कानून में आइन में भी इहो बिल पेश थियल हुजे त जेकॾहिं मौलवी सां कंहिं पुछियो त उनखे जेल ॾिजे त मरे जेको बेनमाज़ी थिए उनखे ख़बर आहे इहो डंडे वारो मौलवी ईंदो पर जेल में कोन्हे ॻाल्हि सम्झ तव्हां क़ुर ॿुधायो अल्लाह सी पंहिंजे नबीअ खे बि फरमायो सोना जेको क़ुर ॾिनो मां इहो दर दर ते ॿुधा हिदायत मां रब जे हथ में खोलियूं क़ुर ॻाल्हायो चवनि था अॼु फ़ैसिलो क़ुर खां पुछी करे उथंदासीं अॼु फ़ैसिलो क़ुर खां वठी करे उथंदासीं पहिरियों त क़ुर तुंहिंजे दिलि में जाइ त पकड़े न पहिरें नंबर ते तुंहिंजे दिलि में क़ुर क़रार त पकड़े पोइ क़ुर खां फ़ैसिलो आख़िर में वठंदासीं त क़ुर तूं असांखे ॿुधा मुस्लमान केरा मोमिन केरा हिते त हर को चए थो मां अब दुनिया में तव्हांखे को अहिड़ो मौलवी माण्हू को मुला को आम माण्हू मिलियो जेको चए मां मुशरिक आहियां मां काफ़िर ॻाल्हाए हक़ीक़त आहे न जेकर को मौलवी चवंदो को मुला चवंदो को इतबार करे हले बाक़ी पुछंदासीं क़ुर खां जेको फ़ैसिलो यार ॾे है न साईं क़ुर जे हिकिड़े लफ़्ज़ छा हिकु नुक़्तो ऐं हर्फ़ जो मुनकिर बि काफ़िर आहे चओ क़ुर ते असांजो ईमान आहे कहिड़ा कहिड़ा हा हिदायत ॾियण वारी ज़ात कंहिंजी आहे असांजो कमु छा आहे ॿुधो क़ुर अचो क़ुर ॿुधो अल्लाह से पंहिंजे नबीअ खे फरमायो सोना तू भी क़ुर पढ़ चो सुभान अल्लाह छा तो चवे क़ुर खोल क़ुर फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम
बुधो दुनिया जा मुसलमानो मुझे सामू अल्लाह जो कुरान खुल अल्लाह रब्बे काबा जो कसम्मा अल्लाह कुरान में ऐलान कयो तवज्जा कयो मुसलमानो कुरान जो बुधण ते सवाब आए इन सोने जो दिसण भी सवाब आए कयो यार जो दीदार शुरू सी पर है सूरतुल माइदा है आयत नंबर 7 है खोल कुरान चो सुभान अल्लाह फरमाया अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इल्लम तफ़अल फमा बल्लगता रिसालता वल्लाहु यासिमुका मिनन्नास इन्नल्लाह ला यहदिल कौमल काफिरीन। खोलो पवा कुरान चो सुभान अल्लाह कुरान अल्लाह सी वर मुझा सुना जेको कुरान दिनो थमायो पुराण पहुंचा कुरान पढ़ असा दौड़न जे पया असा राग रूप जे पोया चो इंशाअल्लाह जेखा बाद कुरान बुधंदासे कुरान पढ़ंदा इन का सवा काई शे काने का जेको ता के रब सा मिला ता अल्लाह से के दिठो जे दिठो त मथे करो नबी सोने के साहबा आल बैत के जन्नत जन्नत दिसी आयो ता मुसलमान की चो असा कुरान दिठो गाला चा दिठो कुरान दिठो जेको कुरान ते भी अमल न करे न मने त मुसलमानी में शक तस ना तंजे के अल्लाह फरमाए सुना कुरान बुधा बाकी कुरान बुधाई दे तकलीफों भी मिलंदई दुखड़ा भी मिलंदई वादी ताइफ में पथरियों भी लगंदई ये कत्ल जू गालियों भी कंदई जेल जू गालियों भी कंदई पर मुझा महबूब याद रख जा वल्लाहु यासिमुका मिनन्नास तो जो इबादत मां रब जे जिम्मे आजो सुभान अल्लाह कुरान वारन के लोडो ही को नहीं पूरी दुनिया कुरान वारन जे मुखालफत में आइन के ना कहलायो यहूद नसारा अंग्रेज अमेरिका यहूदन जा एजेंट असा जे मथे जे मता अची वेही रहे खुदा जो कार ना राखी छा मस्जिद शहीद पिया उलमा शहीद पिया तदी भी खुदा जो कसम डी बड़ी आलिम भी वधन पिया हाफिज भी वधन पिया त मदरसा भी कराए छोदा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में भी अदवार में जेके होया काफर मुशरिक कुरान जा मुनकिर से मरी विया हद आयो जा करी कुरान अज भी परवास तो करे कुरान तरो ताजा है क़यामत तक कुरान तरो ताजा रहंदो कुरान वारा भी तरो ताजा चो इंशाअल्लाह कुरान जो पासो न छडींदास भूलजो न दुनिया फानी तो मता 2 रुपयन जे करे मता के घिच न कोठ ने कमरन जे लालच में नौकरन में अची करे दीन विकणी करे ईमान विकणी छे मुसलमान दुनिया फानी है तासा जो कम छाहे चो कुरान बुधायो वो तदे ची साडा कम है कुरान सुनावना कोई मन ले या ना मन ले साडा कम है कुरान सुनावना कोई मन ले या ना मन ले जहान मारे आवेसी जेड़ा हद भी कुरान दा भइए जिन कुरान जी बेरुमती कई बेद भी क्यों खुदा जो कसम जो मौत भी बुरो थो मुझा झुगा भी सड़ी विया रात जे 12-1 वगे कब्रन ते भी बुधेन तो कुतन वांगुर दाहियों पे कोकूं पे कुरान में ताकत है नहीं कुरान के सीने में जायूं दिनो कुरान जो अदब एहतराम कयूं खुदा जो कसम आसमान में परवाज़ था दुनिया में भी इज्जत वाला कब्र में भी अशर कुरान के चोना है चलो बस तमोजा दोस्तो अजीजो मां चवा पियो तवा कंहिंखे पुकारींदो सरड़ा केर ॿुधंदो आ गर्मी वजह करिया इस
नदा रब्बहू रब्ब ला तदरनी फरदो व अंत खैरुल वारिसीन। औलाद जिला के सजे तो पयो अल्लाह जो नबी आहे रब फरमायो फस्तजबना लो जी करे जवाब नो मास पुत्र आया नबी करे नो माचो सुभान अल्लाह। अया बुध कुरान छातो चवे कुरान पर मैं रब्बे हबली मिन सालिहीन फबशरनाहु बिगुलामिन हलीम। हजरत इब्राहिम नबी आए औलाद जिला सरदा कखे तो करे जो अल्लाह के तो करे। ये कुरान है ना ता चरे साजे करे मस्तो कीर ता के समझा आज करे करे समझा के बुजुर्ग दुनिया छडे पर मानू न सुधरिया से एड़े कौम में तकीरू ऐं वाइजू था कयूं पे उन जा लक्षण दिसी करे सा हैरान है। एकड़े इलाके में जलसे ते व्यास ॿिया त माहौल सब सोना पर बलोची माहौल अल्लाह शरण के सुधारे। गर्मी जी मौसम आ न रोडन ते विंदो थादल घोट जे थी पई टिकण करे मानू वेंदा थादल जी घोट घोटा लगी पई है गर्मी है। एकड़ो मानू पाने बलोची के सो बुधायो तो इलाके जो मथो कूड़े टिकण करे चिदी करे होटल ते वेंदो। अज मानू जो होटल सा प्यार है ना मस्जिदन सा ना ओड़न के त सभिन का वधिक प्यारा चायूं पी 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 दंद गारे छडे ते सुबह भी होटल शाम भी होटल मथे के कूड़े टिकण करे चिदी करे तेल हणी सुबह शाम एक तवा पेड़ चढ़ियो के हैदरी जी कारे डंडे वाले ठक्का टिकण वाले जड़ो थी पियो पोरी फैसलो वे मोतबर न वट साईं मुके खबर न चार टिकण वाली लठई चीणे छो जे सुबह शाम टिकण पानी करे गंजो करे तेल हणी सुबह होटल शाम होटल वज दी वेठो टिकण लठ लठ पई करे मां भी ठगा कढाए छडो। हाणे एड़े कौम के हिदायत अल्लाह दे एड़े कौम में वाइज तकरूं था हासिल कयो अड़े टिकण उन जी तेल उन जो तो के केड़ो कस पियो थई जेका डंड चटी रखे बोतार मां ॾियण जे लाइ तैयार बाकी बस तंहिंजे करे तव्हां बि ख्याल सां टिकण कुड़ाए करे वेझो सुणो करे डंडे वारा भी घुमन अथव जाम त अल्लाह हिदायत करे शल कंहिंखे सॾंदो। ॻाल्हायो ॻाल्हायो बुलंद आवाज़ सां अञा क़ुर मां ॿुधायां सरणन के केर ॿुधंदो आ मुझा दोस्तो अजीजो ही कुरान रहमत वारो किताब आ बरकत वारो किताब आहे इनमें ताकत ऐं कुवत आहे तो के छा खबर मुसलमान थोड़ो हेर हेत नजर कर मां कुरान ते भी ॻाल्हाईंदो हला कुरान पढ़ंदो भी हला रब जे रहमत के बयान भी कजे मन तो के तौबा जी तौफीक मिली वई मन रब कंहिंखां राज़ी थी वई अॼु जो ई प्रोग्राम कामयाब थी वई। हिकिड़े यहूदी मुसलमान जो मुनावरो थियो टकराव थियो यहूदी मुसलमान के तानो ॾिठो मीणो ॾिठो जियो मुसलमानो तव्हांजो मस्जिद अल्लाह जा घर इबादत जी जगह है नंढी ऐं कच्ची आहे फाटल झरियल ऐं डरियल नजर आई आहे हर वक्त में तव्हांखे चंडे जी अपील आहे तव्हांजे हाल जे मथां आहे असांजा मंदर ॾिसो गिरजा घर सो एकड़न में नजर ईंदा मजबूत नजर ईंदा सुहिणा नजर ईंदा मुसलमान खे दुख थियो आहे घर त अल्लाह जो आहे नंढी हुजे या मस्जिद वॾी कच्ची हुजे या पकी शान अज़मत उहा ई आहे हिन चयो हीअं छो आहे ॾाढो दुख थियोसि ओ दुनिया वारो मुसलमान सोचो त हिन खे कीअं जवाब ॾियां यहूदी थी करे चवे थो दुनिया वारो वाकई असां मुसलमाननि जे हालत है वाह असांजा घर मज़बूत ॿ टे मंज़िलों ठहियल मज़बूत मस्जिद उन हाल में आहे इबादत जी जाइ आहे मुसलमान चो पंहिंजे मंदिर में वठी वल मां ॾिसां वाकई तव्हांजो गिरजा घर मज़बूत आहे जी हा छोला वठी आयुसि पंहिंजे मंदिर ऐं गिरजा घर में एकड़नि में ठहियल आहे मज़बूत ठहियल
महल्ला है, संगमरमर टेल सा है, खूबसूरत सालन तक उन जो कलर न लहे। मुसलमान घूमी फिरी करे चपड़ा पयो चोरे चीचा तो पड़े चीचा पढ़ंदुसि कुरान तो बड़ा चो। जवाब तो ॾियणो आहे, कीअं जवाब ॾियां? पोइ कुरान पढ़ण शुरू कई, खोल कुरान चो सुभान अल्लाह। फरमी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बावी होंसी पारो है, सूरतुल अज़ाब है। अल्लाह कुरान में ऐलान कयो आ, बुधो दुनिया जा मुसलमान फरमी अरज़नल अमानता अलस समावाति वल अर्ज़ि वल जिबालि व बैना यहमिलहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसानु इन्नहु कान ज़लूमन जहूला। वरी हकल करे बेजा ते कुरान पढ़िया है, फरमाइलो अल्लाह हाज़ल कुरान अला जबलिन लराइतहु खाशिअम मुतसद्दिअम मिन खशियतिल्लाह। चो सुभान अल्लाह। खोलो कुरान। छा थो चवे कुरान? जेकर अल्लाह इन कुरान के आसमान ते नाज़िल करे आ, जमीन ते सट न सही सिग्या, कुरान जे बारे अमानत के खणी न सिग्या। अल्लाह फरमायो पहाड़ भी जरा जरा थी वइन, कुरान जे सट के सही न सिग्या। इए जो पढ़ी कुरान ठकाऊं ॾेई करे मंदर डरी पियस, दाओ करे यहूदी बुझियो बस कर मुसलमान छा तो पढ़े, जादू पढ़ी? जादू तो हराम है। मां तो कुरान पढ़ियो आहे, कुरान या हिकड़ी आयत पढ़ी आ। ये मस्जिदों जेको चे पियो त झरियल ने दरियल पयूं नज़र अचन, हर साल रिपेयर पया कयो। इन मस्जिदन में अलमारियों भरिया पया इन कुरान मां। या मस्जिद अल्लाह जी घर आयो जो कुरान जे सट के बर्दाश्त पई करे, तो जे मंदिर में ताकत न आयो जो कुरान जे सट के सही। कुरान में ताकत आहे कि नहीं? मिस्र जो सदर जमाल अब्दुल नासिर रूस जे दौरे ते वियो। रूसी माण्हू दारिया, सब कम्युनिस्ट माण्हू कुरान का जाए लाइ गाफ़िल। उन्हनि जमाल अब्दुल नासिर के चयो त कुरान तव्हां मुसलमान के माज़ला छा ॾिनो आहे? तव्हां ग़रीब मिस्कीन हर वक़्तु चंदे जे पोयां, और तव्हां का तरक्की कान्हे। तव्हां असांजो रेड बुक खणी वञो, तव्हांखे तरक्की ॾींदासीं, टेक्नोलॉजी ॾींदासीं। ईअं जो चई त सदर साहब के ॾाढो दुख थियो। जवाब त ॾेई न, पर दुख भी थी पियुसि, तसली बख्श न समझई, वापस आयो। कुछ सालन का बाद वरी रूस जो दौरो थियुसि। पोइ लेटर कढी नोटिस जारी कई त अॼु रूस जे दौरे ते हिन मर्तबा मूंसां गॾु को सफ़ीर, को वज़ीर न हलंदो, को गवर्नर न हलंदो। जे करे रूस जे दौरे ते हलंदो कारी अब्दुल बासित कुरान जो कारी हलंदो। चो सुभान अल्लाह। कारी साहब नोटिस पोतो परेशान थी वियो, ही छा थी? रूसी माण्हू जाहिल अनपढ़ियल दारिया कुरान के समझंदा ही न। मुझी जरूरत पे हा अरब अमारात में कुरान पढ़ा हा, अरब झूमिन हा पढ़ी। कुरान जी जरूरत पे हा कंडियारे वारन के त घुराइन हा, कुरान पढ़ा हा। सुभान अल्लाह चवना मुल्क पाकिस्तान इते के कुरान के समझ बहरहाल तैयार थियो वियो। काफी ॾींहनि खां बाद दौरो मुकम्मल क्यों, असेंबली आला माण्हू वेठा आहिनि, वज़ीर सदर गवर्नर सब वॾा। तो जमाल अब्दुल नासिर आखिर में चयो मूंसां गॾु हिकिड़ो महिमान आ, कुछ पढ़ंदो। अच्छा छा पढ़ंदो? कुरान पढ़ंदो, ॿियो छा पढ़ंदो? पोइ जमाल अब्दुल नासिर ईअं चयो, कारी साहब चयो मां क्यों बंदि करे सोचुम किथां पढ़ा। पोइ बिस्मिल्लाह करे सूरत ताहा शुरू कई। चो सुभान अल्लाह।
वो सूरत ताहा कहे दौर वे मुझे सोड़े उबर बुधी करे हथियार पिचा करे मुझे दिल पर नबी जे कदमन ते किरी करे सोने जो गुलाम बन जियो हाँ खोल कुरान चो सुबह फरमी बिस्मिल्लाह रहमानिर रहीम सूरह से पारा है खुद दुनिया जा मुसलमानो अल्लाह कुरान में ऐलान कयो सूरज जो नाल हो सूरज तोहा है फरमी अलैकल कुरआन लितशका इल्ला तज़किरतल लिमन यख्शा जी कुरान पढ़ंदो ऐसो पढ़ंदे जरे हिन जाए ते पहुतो सा पर मैं इल्लनी अल्लाह ला इलाहा इल्ला अना वाबुदनी नजर जो कया वजीर रोज़े नजर आया जनरल रोज़े नजर आया गवर्नर रोज़े नजर आया वह कुरान तो बेकमाल वह कुरान को जा मुझा थकाओ कड़ी छड़े आए जमाल अब्दुल्ला सर पूछो ओ तारे वजीरो बुदाओ रूसी सदर मुझे समझो था यार दोरे था जी कसम है समझ में जगा गाल आया पर न पड़ो वाले छाए ए दो दे बेसरा दिल के वह कुरान तो बेअसर वह कुरान तो जो कमाल चे मोजज़ा सा अखिन सा दिसी आया से कुरान जन्नत जो सामाना कुरान नूरानी शीशो चे कुरान तो है नूरानी शीशा वो जेड़ा सीधा राह दिखलावे ए कुरान तो है नूरानी शीशा वो जेड़ा सीधा राह दिखलावे जो पढ़े और अमल करे वो जन्नत जगह पावे कदर कुरान दे की जान दुनियादार नबी ने कदर कुरान दे जान वाले वहीं सुतड़े शार मदीने कदर फुलादा बुलबुल जाने कदर पानी दा मुर्गा भी ओ कदर कुरान दा अल्लाह जाने वत या जाने असहाबी तकबीर शाने मुहम्मद मुस्तफा शाने मुहम्मद मुस्तफा अज़मत कुरान शाने कुरान नारे तकबीर कुरान जो कदर पुछणो तो मुझे नबी खां पुछी दिसो सहाबा खां पुछी दिसो आल बैत खां पुछी दिसो जेके 40 ॾींहं तक घर जो मुहासरो कयो बाग़न हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाह ताला छो यो साईं गुज़ारो कीअं थींदो आहे 40 ॾींहं तक खाइण बंद पानी बंद फरमाई दुनिया वारो असां जो दिलबर नबी त असां खां जुदा थियो असां जो सोनो विछोड़ो करियो आ हेड़ो मोर कुरान ॾेइयो आ जॾहिं भुख लॻंदी आहे मां उस्मान कुरान खोलींदो आया दुखड़ा लही वेंदा आहिनि न भुख जी परवाह न उईअ जी परवाह अज असांजे कलमे वारे मुसलमान जे घर में कुरान आ भुख थो मरे व्याजिया सूदिया परेशान आ हैरान आहे बरकत नाहे खुदा जो कसम जे वट कुरान हुजे वरी वो रिज़्क़ रोज़ी जे ला हैरान हुजे यो दलील आत न कुरान के खोलो
कुरान के खोले हा, कुरान के पढ़े हा। खुदा जो कसम तुझे कखन के भी अल्लाह सोनो बनाए आए के ना है। कुरान जो कदर पुछणो तो सुने अबू बकर सिद्दीक खां पुछी ॾिसो। मके जे मुशरिकन पाबंदी हणाए चली त कुरान ॾाढा न पढ़िजे, पढ़ो त घर में पढ़ो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि फरमायो साहबा जमात इस्लाम जी शुरुआत आहे, कमज़ोरी आहे, काफ़र घणा आहिनि, ठीकु आहे। कुछ वक़्त तक सिबिर हज़रत अबू बकर सोनो रोईंदे मोटियो, हज़रत उस्मान अली साईं त ही छा कुरान ते पाबंदी न पढ़ूं ॾाढे। रात गुज़री वई तड़पंदे, सुबह फजर जी नमाज पढ़ी, सिद्दीक़ अकबर कुरान खोले करे तिलावत कंदो पियो। पढ़ंदे पढ़ंदे जॾहिं यार कुरान जे मौज में आयो, जॾहिं कुरान जे इश्क में आयो, हकली कुरान पढ़ियो ही काफरन जे दरो दीवार मां ठकाउन किया, डुकंदा आया। कंहिंजे हथ में सिरोटो, कंहिंजे हथ में लठो ऐं भीतर तशद्दुद कयो। सिद्दीक़ अकबर रत मां लोहा बेहोश थी वियो आहे, एॾो कुरान सां इश्क। जॾहिं होश में आयो, मिट माइट बीठा आहिनि, बाबो खा पी कुछ ॻाल्हा, कंहिं शइ जी ज़रूरत नाहे, मुंहिंजी दर्दन जी दवा है तो मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार। चओ 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 सुभान अल्लाह। दर्द दिल में हो दर्दां बहुत, दीवाने बहुत, दर्द दिल में हो, दर्द दिल में हो, दर्द दिल में हो, दर्द दर में हो, दीवाने बहुत। शम्मा को जलने का ढंग आए तो परवाने बहुत। सोने नबी साहब ने दर ते आयो, नबी साहब ॾिसे त पूरो सिद्दीक़ ज़ख़्मी आहे, उदो अखियुनि में पाणी। सिद्दीक़ अकबर मुस्कुराए तो सोना अग में मुंहिंजे अखियुनि में पाणी हो तो मोहम्मद मुस्तफ़ा जी दीदार न करण जे करे ॾुख हो, हाणे तव्हांजो दीदार कयूं त ॾुखड़ाई लही विया। सोना घबरायो न, मतां चओ त एॾो ज़ुल्म थियो सिद्दीक़ ते, हौसला मुंहिंजा पस्त थी विया। मूंखे अल्लाह जो कसम आहे, मुंहिंजा दिल पर इन हाल में बि तुंहिंजो सिद्दीक़ तो मोहम्मद मुस्तफ़ा का राज़ी आहे। जिते त बेनमाज़ी लॻा पिया आहिनि, वरी दीन जा ठेकेदार थी वेठा आहिनि, जो कुरान जी तिलावत ही न कंदा। रमज़ान जो महीनो जेको गुज़रियो, के मुसलमान हूंदा जिन हिकिड़ो ख़त्म कढियो हूंदो रमज़ान जे महीने में, जो हिकिड़े कुरान जो ख़त्म जा लख ख़त्म जो सवाब आहे। तॾहिं बि न त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, जेकॾहिं कुरान जो क़दुरु पुछणो अथव हज़रत उमर साईं खां पुछी ॾिसो, सुहिणे अली हैदर करार खां पुछी ॾिसो। चो रज़ियल्लाहु ताला वो हैदर करार फरमाए तो मूंखे टिनि शयुनि सां मुहबत आहे। घणनि शयुनि सां ॻाल्हायो त सही बुलंद आवाज़ सां। फरमाए तो हुब्बिब मिन दुनिया कुम सलास, अज़रबु बिस्सैफ, सौमु बिस्सैफ, वल खिदमतु ज़ैफ। तलवार मुंहिंजे हथ में हुजे, दीन कुरान जा दुश्मन हुजनि, उन्हनि जा कंध कपींदो वञा, मां सुहिणे अलीअ खे महबूबा। चो सुभान अल्लाह। अॼु त असांजो ज़िलो कश्मीर न बल्कि कश्मीर बणिजी वियो आहे। मुसलमान खे थो मारे, नव लाश, ॾाढा लाश रुलनि पिया, घिटनि में तड़पनि पिया। दुनिया वारो फलस्तीन जे तरफ़ नज़र कयो, केॾा ज़ुल्म जा पहाड़ टुटनि था दुनिया में, पर कंहिंखे काई फिक्र न आयो। अॼु मुतवहिद थी करे अॼु वादो कयो, सभु गॾिजी सरजी करे नाराज़गियूं कबीलाई झगड़ा छॾे करे हिक हथ थी करे कलमे वारा मुसलमान आलमे कुफ्र खे ऐलान करे ॿुधाईंदासीं। जेकॾहिं को भितर हणजे जवाब पत्थर सां ईंदी। असांजो दीन एतिरे क़दुरु लावारिस न आहे, मोहम्मद मुस्तफ़ा लावारिस न आहे, हुनजा रूहानी बचड़ा जीअर आहिनि। मुसलमान जो बचो बचो रहंदो, दीन जे दिफ़ा जे लाइ विढ़ंदो रहंदो। सोने अलीअ जो ऐलान आहे, घर में रोज़ो हुजे, गलो ख़ुश्क हुजे, हालत जियाद हुजे। सोने अलीअ जो ऐलान आहे, कहिड़ो अली? चो सुभान अल्लाह। शेर जली आहे, बहादुर
खातिर सोनो अलिया है, इल्म जो घर अलिया है, फाते खैबर अलिया है, शेरे बबर अलिया है। ओ दुनिया मेहमान मालो जे करते अचे खिदमतूं कयामों खे ॾाढो पसंद हिते असां कंडियारे जे बाज़ार में परे खां ॾिठोसीं महिमान खे न पोइ ईअं तकींदासीं ईअं कणी में क्या साइड था पर मूं हेॾे कंदासीं जॾहिं मथो अची अस्सलाम वालेकुम बाबा सी तव्हांखे कोन ॾिठो मथां खां बोतल खां चांहि गिची न पई वरी को महिमानो घर अचे न पिणे चई छॾींदो छोकिरे खे चओ त अबो घर कोन्हे उहो बि वरी हूंदो पिणे जहिड़ो महिमान खे चवंदो अबो चए थो मां घर कोन आहियां सम्झी वेंदो त हिते सॼो खानो ख़राब असां चवंदासीं त महिमान तॾहिं अचे साईं असां वटि बि मोली सभु कुझु हुजे न असां पाण बसर ऐं टमाटर ते गुज़ारो चटड़ियुनि ते था कयूं वरी महिमान बि मथां चूड़े अची कड़को करे ईअं कोन्हे सोणे अली रज़ल फरमायो ईअं कोन फरमाई त मां वटि अननि जा खज़ाना ऐं खरार हुजनि दौलत ऐं धन हुजे महिमान अचनि न भले मां ग़रीब हुजां टिन टिन चार चइनि ॾींहंनि तक बुखायल हुजां रातूं गुज़री वञनि अचानक महिमान मुंहिंजे दर ते अचे हिकड़ी डगड़ी टिन ॾींहंनि खां बाद में मालीअ खे मिले ख़ुदा जो कसम उहा डगड़ी महिमान जे हवाले कयां रात मां बुख ते गुज़ारिया मां अलीअ खे महबूब चो सुभान अल्लाह नारे तकबीर शाने मोहम्मद मुस्तफा अजमत सहाबा शाने सहाबा शाने अबू बकर सिद्दीक शाने उमर फारूक शाने उस्मान गनी शाने अली अल मुर्तजा नारे तकबीर अब साहबा यो अमल करे ॾेखारियो हदीस जा किताब पढ़ो त सही मतां को जे मौलवी साहब ये हवाला थो करे न यो अमल करे ॾेखारियो पाण बुख ते गुज़ारियो ऐं महिमान खे खारायूं पाण शहीद थींदा विया पाणी जो ढुक न पीताऊं पंहिंजे साथियुनि खे पेश कंदा रहिया उन्हनि जो अमल इहो असां चवंदासीं पहिरियों पेट पंजूअ जो बाल बच्चा पोइ दमादम मस्त कलंदर सभु कुझु पेट को मरे को जी परवाह ई कान्हे न पाड़ेसरनि जी परवाह न ग़रीबनि जी परवाह न मिटनि जी खाई खाई फाटे बि कोन थो उज़ो थी वियो आहे जेको आहे त उज़ीद लुज़हा जो घटो थी वियो आहे वरी रमज़ान में अहिड़ा माण्हू असांखे मिलिया कसम खौला जो पलियल ऐं ख़ुशि चईसीं मां ब्लड प्रेशर जो मरीज़ आहियां शुगर जो मरीज़ आहियां मां रोज़ा कीअं रखी सघां थो वरी ईद जे ॾींहं ते ॾिसंदो इन्हनि माण्हुनि एॾा लॾूं खाधा शार जा जो गॾो खाए बि फतकी मरे ही कोन मिलियो वरी रोज़ा रखण जे लाइ मौत हुयुसि काफ़ी माण्हू हिकिड़े जाते अजीब ॻाल्हि आहे वेठो मस्जिद में इफ्तियारी जो टाइम आहे हिकिड़ो माण्हू अची वेठो मुंहुं भेलो करे भितर वांगुरु फूकूं पियो हणे जी कारीगर नांग फूक मां चयो हिन मौलाई खे त रोज़ो वठि करे यार हिन जे वेझे करे हाफ़िज़ को शरबत मानी खे सियूं चईसीं हे बदमाश ॿार खाए पी वेठो आहे वञ भेण ख़बर ई कान्हे माण्हू जो ईमान इहो थी वियो तंहिंजे करे दोस्तो अजीज़ो अलाह सां धोखो रब सां ठगी छह ई न हाल समझ में आई कि न हुआ भी धोखो हुआ भी ठगी हुआ भी गुनाह बुखारी शरीफ हदीस मन वादा वफा जो वायदो करे सो पूरो करे ऐं अल्लाह से धोखो रब से ठगी ठहे तो मौजा दोस्तो अजीजो न बिल्कुल भी न मां सुने अली जी तारीफ़ कयां पियो त शान में शेर थी वई ॾाढा ॾाढा सुभान अल्लाह त चो ख़बर पे फरमे कर के तुझे मैं याद अली दिल करता हूँ मैं शाद अली चो 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 सुभान अल्लाह करके तुझी मैं याद अली दिल करता हूँ मैं शाद अली खुल्द से जो तकदीर बनी तेरे ये औलाद अली हक तेरा किरदार अमल सच तेरा इरशाद अली ओ दुश्मन तेरे मुर्दाबाद तू है जिंदाबाद अली कंहिंखे सॾंदो ॻाल्हाए छो वैदा साल का इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब
मां रब तांजे वेझो आहियां जेको सॾींदो आ जी करे जवाब ॾींदो आ। अजीब मां एक रिवायत पढ़े मां आखिरी ॻाल्हि कयां। इहयाल उलूम जुल्द नंबर सानी नबल के राबे इमाम गजाली रहमतुल्लाह अलैह उनमें रिवायत लिखे दो हजरत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो दौरा बरसात नाए कात सालिया परेशानिया सब मखलूक सब मानू अची करे उम्मत थी घर थिया ऐं मूसा अलैहिस्सलाम नबी आही कलीमा वकील रब सां ॻाल्हाईंदो आहे अची अल्लाह साईं ॻाल्हाए दुआ घुर असां तोसां गॾु आहियूं बरसात पाणी मिले माण्हू मरनि पिया माल ढोर आबादी न आहे मूसा अलैहिस्सलाम मैदान में दुआ घुरी अल्लाह रब्बुल इज्जत वही फरमायो ऐं मूसा पैगंबर 70,000 जेके माण्हू वठी आयो आहे सब जा सब गुनहगार अल्लाह इनमें दुआ जे क़बूलियत जी का उम्मीद ही न आहे बाक़ी मुंहिंजो हिकिड़ो बानो आहे उनखे वठी आ जंहिंजो नालो बरख चो सुभान अल्लाह को दुआ घुरे मां रब बरसात वसायां थो रब जी मर्ज़ी आहे अल्लाह जी हिकमत आहे। इहयाल उलूम जुल्द नंबर 4 पढ़ी ॾिसो इमाम गजाली साहब अजीब रिवायत लिखी दुआ घुरी हजरत मूसा अलैहि ऐलान फरमायो ऐना मिन गुमल बरख के रा फरमाई कोई कोने गोला क्यों पाण में हाणे इन रिवायत बयान कजो मुंहिंजो मक़सद इहो आहे त अल्लाह से के पंहिंजा बाना प्यारा आहिनि ॻाल्हि समझ में आई की न रब खे सॼो अल्लाह सरन खे ॿुधंदो आहे तकलीफ़ मंदो दर्द मंदो बे औलादो बीमारो रब खे सॼो बस सभु कुझु उहो ई ॾींदो आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम तव्हांजो कमु न थींदो मोटी वञो जॾहिं बरख न मिले सब मोटी आहे कुछ ॾींहं गुज़रिया वक्त गुज़रियो हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं हिकिड़ो माण्हू गुज़रियो फओ अल्लाह इला मूसा अल्लाह से मूसा पैगंबर दे वही फरमायो इहो थी मुंहिंजो बरखबानो जेको कमज़ोर आहे जेको सांवरियो आहे जेको मिस्कीन गरीब आहे इहो थी मुंहिंजो बरख फसल्लम अलैहि हज़रत मूसा पैगंबर सलाम कयो सलाम जो जवाब घराया हज़रत मूसा नबी फरमायो मस्मुका काल इसमी बरख मुझो नालो बरख आहे हजरत मूसा नबी फरमाओ अंत मौजु तिलबतुला तू असांजो मतलब आहे खोड़ वक्त थियो आ तुझे गोला में आयो उखरुज फसस के लाना मैदान में हलिया पानी जो तलब कर वठी आयो मूसा पैगंबर मैदान में 70,000 मानो भी आया सबन जी सावा आने बरख बानो आए हथला खड़े करे फकाल फी कलामे पांच दुआ में रब सां तो ॻाल्हाए हाणे ॻाल्हाए कीअं थो चवे छा थो मूसा नबी भी हैरान थी वियो आहे तव्हां भी हैरान थी वेंदो रब जे प्यार खे भी तव्हां सम्झंदो अंदाज़ो तव्हांखे लॻी वेंदो अल्लाह जो छा त प्यार पंहिंजे ॿारनि सां दुआ में रब सां हीअं थो ॻाल्हाए पर मैं तो मिन हिल्म का ओ मुंहिंजा अल्लाह पानी बंद कयो वेठो आहे ही तुंहिंजी बुर्दबारी तरह है हालांकि तू हलीम है वमा हाज़ा मिन फ़ियालिका ही तुझो कम तना है पानी जो बंद कर वमल लज़ी बदालका अल्लाह तेरे सोच में पइजी वियो आहे अलकसत अलैका यालका छा उहे झुए बादल जेके बरसात पानी पयो असां उन ककर तो जो चयो मयण छड़े ॾिनो आछा अल्लाह छो तू अज़ाब करे अमरत बिल लत्फे खलक रहमा अल्लाह तू तो नरमी जो हुकुम कयो हाणे पाण सख्ती थो करे मूसा नबी हैरान हे रब सां कीअं थो ॻाल्हाए वॾो बेअदब आहे हिन जहिड़ो त गुस्ताख मां ॾिठो न आहे मूसा नबी कावड़ में पर छा करे पाणीअ जी ज़रूरत आहे माथ कयो बीठो आहे ही रब सां थो ईअं ॻाल्हाए चए थो मुंहिंजा अल्लाह तो नरमीअ जो हुकुम कयो थे रहमत जो ज़िक्र कयो थे हाणे पाण सख्ती कयो वेठो आहे अल्लाह भला हाणे पाणी बंद करे छॾियो थी हाणे अज़ाब करे थो छा तुंहिंजो मक़सद इहो आहे त तूं पाण खे ॾेखारे थो त मां ॾाढो अजीब लफ़्ज़ आहिनि अॼु मूसा हिन खे छा थियूं ॻाल्हाए अल्लाह साईं तुंहिंजो मक़सद आहे त तूं पाण खे ॿुधाए थो त मां ॾाढो आहियां तॾहिं पाणी बंदि कयो वेठो बानो रब साईं तो ॻाल्हाए
हुज में प्यार में इश्क में पंहिंजे हिसाब सां अल्लाह साईं छा ही मरी करे भला तो वटि कोन ईंदा सा हींअर ई अज़ाब करेनि थो अल्लाह जल्दी करे पाणी ॾे असांखे कम घणा आहिनि असां वाधा कोन अल्लाह रिवायत में आयो छुड़ो ऐं ककर ऐं बादल आया कड़का पइजी विया त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो खुदा जो कसम आहे बनी इसराइल पाणीअ में पुसिया अध ॾींहं में गोॾे जेॾो गाह फुटी वियो सभु नारा हणंदा ताड़ियूं वॼाईंदा हलिया विया जॾहिं मूसा पैगंबर गुज़र पियो बर्ख खां फस्तक़बलहु मूसा जॾहिं मूसा पैगंबर जो गुज़र थियो हज़रत मूसा पैगंबर खे बर्ख थो चवे ओ मूसा पैगंबर मूंखे ॿुधा त सही रैद कैफ खासम तो रब्बी मां पंहिंजे रब सां कीअं झगड़ो कयुमि कीअं अल्लाह मूंसां इंसाफ़ कयो आहे ॿिए त हवालो ओ मूसा पैगंबर कीअं लॻो तोखे मुंहिंजो मेलो हज़रत मूसा नबी हाणे कावड़ में अची वियो फहम बिही मूसा मूसा पैगंबर विढ़ण जो इरादो कयो फअौह अल्लाहु इला मूसा अल्लाह मूसा नबी दे वई फरमायो न मुंहिंजा मूसा पैगंबर ना मुंहिंजे बरखबान सान विढ़जा इल्ला बरखल मुज़हिबुनी फी कुल यौमिन सलास मर्रा ही मुंहिंजो अहिड़ो बानो आहे जेको ॾींहं में अहिड़ियूं त ॻाल्हियूं कंदो आहे 6 मरतबा मां अल्लाह खे खिलाईंदो आहे ॾाढा जो सुभान तंहिंजी माना अल्लाह के पंहिंजा बाना वरी हिते इन रिवायत में बुजुर्गन औलिया अल्लाह वारन मार्फत इलाही वारन हिकिड़ो नुस्ख़ो लिखियो आहे त ईअं अल्लाह खे सॾण अल्लाह खे चवण हर माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे उनखे इजाज़त आहे जेको फना फिल्ला थी उन मक़ाम तक पहुची चुको आहे जेको रब सां ॻाल्हाए त ॻाल्हाए सघे थो अहिड़े तेड़े कंहिं मौलवी आले मुफ्ती वलीअ खे बि इजाज़त न आहे ॻाल्हाईंदो त काफ़िर थींदो ॻाल्हि समझ में आई की न इनमां मालूम थियो रब के बाना केॾा न प्यारा आहिनि कंहिंखे सॾंदो अॼु वाइदो कयो इंशाअल्लाह पंहिंजे रब खे सॾंदासीं पंहिंजे रब खे पुकारींदासीं ॾुखड़ा दूर अल्लाह सिकंदो आहे ऐं दुआ कयो जेके मूज़ी मर्द मुल्क में दुनिया में फैलियल आहे अल्लाह पाक उन खां शिफ़ा अता फरमाए जेके हिन ॻोठ जा वफ़ात करे विया वरड़ा नरड़ा बिलख़ुसूस जेको हाणे को नौजवान वफ़ात करे वियो उनजे ईसाले सवाब जे लाइ बि हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे अल्लाह पाक उनजे क़ब्र जे मथां किरोड़े रहमतूं नाज़िल फरमाए ऐं दुआ कयो अल्लाह सी तव्हांजे असांजे ॿुधण खे अचण खे वेहण खे क़बूल फरमाए ज़िंदगी रही वरी इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं मिठड़ो कफ़न ॿुधाइबो वमा अलैना इल्ला